हाँ त तव्हांजो नालो छा आहे? परवेज़ अहमद जी। छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे राति असांजे जेको आहे हिकु राति अॻु में ईद जी राति असां पंहिंजे घर में सुता पिया हुआसीं। राति 12 बजे जो हिते अची असांखे धमकियूं ॾेई विया, गारियूं गंद ॾेई असां निट केरु ॾिनियूं धमकियूं? अली गुल बुर्दी अच्छा असांखे हिते धमकियूं ॾेई वियो। हिते पोइ सभिनि माण्हुनि ॻोठार उन्हनि खे इलाज करे मोटायो हुयो हिते, जंहिंमें असांजे मथां हमिलो करे आया साम्हूं दरवाज़े ते। सही इन में ॿ टे ॿिया बि आहिनि ॻोठारनि जिन हिननि खे मोटायो हुयो। अॼु राति असांजा घर सुता पिया हुयासीं, भरिसां घरु हुयो, उन असांखे दाऊं करे उथायो हुयो। असांजे घर खे बाहि ॾेई करे जेको आहे मथां असांजे फेरिंग कयमि। फेरिंग करण खां पोइ असां मां अकल कई, मां वारो वारो कया, असांखे सिधियूं गोलियूं ठोकियूं आहिनि, जंहिंमें हे धक ॿक असांखे बि लॻा आहे, निशान आहिनि। हेॾे ॾिसो न, हे धक ॿक आहिनि लॻल, जंहिंमें असां किरियाऊं, असांखे सिधियूं गोलियूं ईंदे खटुनि हेठि असां किरियाऊं पाण। असां भॼी करे ॿियनि जे घर में वञी भॼी करे ॿियनि जे घर सैनाल मुंहिंजो रमचलाया ॻोठ फतेह मनपुर जी छोकिरे खे 5 ते धक ऐं घर में फैर कई। कंहिं? वैद अब्दुल रज़ाक, परवेज़, मुर्तज़ा। और असां वरी फरियाद दाख़िल कईसीं। असां छोकिरी पंहिंजे अस्पताल खणी वियासीं। सो उते आया, हथु खणो केस असांजा माल आहे तव्हांखे। पोइ असां ग़रीब 5 लख असां तव्हांखे अञा घुरूं था, बाक़ी तव्हां असांखां 500 था घुरो न। अल वसाए पप्पू जेका हुनजा चाचा आहिनि, उन्हनि हुनखे लटा ॾी, उन्हनि खणी ॿाहिरि रहिया। असां सां इंसाफ़ थियो वञे। असां कुरान ते असां ॿाहिरि ॾियनि कसम ते असां तमामु भई ॻोठ जे ॿाहिरि बि अञा धमकियूं ॾियनि था। हुन पीउ वेठा सफ़ा माज़ून आहे, अली शेर मां मरी आहे, कुआरो पिया वेठल, कहिड़ो थींदो पोइ 15 साल छोकिरी अॻूं ख़तमु करे छॾियो भाउ। इंसाफ़ थियो वञे, ख़ुदा वास्ते असां घणेई पंहिंजे तूं छा चवणु आहे चाचू? अस्सलाम वालेकुम साईं। असांजी राति ईद राति हुई, असां चऊं अप्रैल मोटियूं। परवेज़ खे मां सुञातो, अब्दुल रज़ाक हुयो, गुलाम मुर्तज़ा मूंखां गाॾी सर खसणु चाहिनि पिया। उन्हनि पिड़ होॾो पिड़ो हुयो, होॾो पिड़ो हुयो, जंहिं हकला मां रड़ियूं करे वरितियूं, ज़ख़्मी मूंखे करे वरिता हालत में। जॾहिं पिड़ा उथी विया, हे गाॾियूं फेर छॾे करे पिड़ाइनि खे हे भॼी विया गाॾी फिटो करे। उन्हनि मां चङे मुड़ुस खे दां ॾेई आयुमि, बलोच खे अजमेर खे, उनखे दां ॾेई। उन चयो मां हिनखे सुभाणे घुराईंदुमि। हे हिननि चयो असां सुभाणे ईंदा, अॼु को ॾींहुं आहे ईद जो भलारो ॾींहुं, असां सुभाणे ईंदासीं। ठीकु आहे, मां चयो असांजो अलाह ख़ैरु आहे, चङे मुड़ुस खे दां ॾेई आयुमि, अहिड़ी ॻाल्हि न आहे को। वरी हिन राति पंहिंजे माना पंहिंजे घर खे हिननि पाण ॾिनी आहे। मसइलो असां ग़रीबनि जा हथियार खणी राति धमकी ॾेई आहिनि, जेके MC जो हथु खणंदा ठीकु आहे, न खणंदा तव्हांखे मारींदासीं। 5 लख रुपया असां मंथरी बि घुरनि पिया। उन छोकिरी वेठल ॿार आहे, उनखे गोलियूं घरु वेठे असांखे हणी आहिनि। छोकिरियूं 50 में ख़तमु थी आहिनि। 15 सालनि जी छोकिरी, 8 सालनि जो छोकिरो आहे, उनखे बि गोलियूं लॻी आहिनि सर। जंहिं MC जो हथु खणंदा ठीकु आहे, न खणंदा तव्हांखे मारींदासीं। हाणे मूंखे जी केरु थो चए? परवेज़ खे चए थो, रज़ाक चए थो, अब्दुल मजीद चए थो, गुलाम मुर्तज़ा चए थो। अञा जेके MC जो हथु खणंदा न खणंदा ठीकु आहे, तव्हांखे मारींदा। मूंखे ज़ख़्मी कयो था, गोॾनि में धक लॻा आहिनि, मूंखां गाॾी खसणु चाहिनि पिया। ॿाहूं बि भॻल आहिनि सर, गोॾनि में बि धक लॻल आहिनि। असां ग़रीब आहियूं, इंसाफ़ से हे जेको ॾिसो त भले तव्हां ॾिसी बि सघो था सर। ही ज़ख़्मी बि करे या हे गोॾा बि ॾिसो सर। उन्हनि जे ग़रीब मज़ूर उथी पिया त उन्हनि बचा अची वियो मुंहिंजो सर। अञा छोकिरे ॿिए खे बि लॻल आहे, उनजी टंगा भॻल आहिनि, नथो उथी सघे, उहो घरु वेठो आहे। हाणे तव्हां छा